أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ذلك مبلغهم من العلم إن ربك هو أعلم بمن ضل عن سبيله وهو أعلم بمن اهتدى. ولله ما في السماوات وما في الأرض ليجزي الذين أساءوا بما عملوا ويجزي الذين أحسنوا بالحسنى الذين يجتنبون كبائر الإثم والفواحش إلا اللمم إن ربك واسع المغفرة وأعلم بكم إذ أنشأكم من الأرض وإذ أنتم أجنة في بطون أمهاتكم فلا تزكوا أنفسكم هو أعلم بمن اتقى. أفرأيت الذي تولى وآتى قليلا وأقدى أعنده علم الغيب فهو يرى أم لم ينبأ بما في صحف موسى أم لم ينبأ بما في صحف موسى وإبراهيم الذي وفى ألا تزر وازرة وزر أخرى وأن ليس للإنسان إلا ما سعى وأن سعيه سوف يرى ثم يجزاه الجزاء الأوفى وأن إلى ربك المنتهى وأنه هو أضحك وأبكى وأنه هو أمات وأحيا وأنه خلق الزوجين الذكر والأنثى من نطفة إذا تمنى وأن عليه النشاة الأخرى وأنه هو أغنى وأقنى وأنه هو رب الشعرى وأنه أهلك عادا الأولى وثمود فما أبقى وقوم نوح من قبل إنهم كانوا هم أظلم وأطغى والمؤتفكة أهوى فغشاها ما غشى فبأي آلاء ربك تتمارى هذا نذير من نذر الأولى أزفت الآزفة ليس لها من دون الله كاشفة أفمن هذا الحديث تعجبون وتضحكون ولا تبقون وأنتم صامدون فاسجدوا لله واعبدوا. اللهم صل على سيدنا محمد وعلى سيدنا محمد. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वरी सजदो आहे
हीअ सूरत हिते पढ़िबो अलाह सुभान रब्बिल आला व बिहम्दिही सुभान रब्बिल आला व बिहम्दिही सुभान रब्बिल आला व बिहम्दिही सजदो कबो। हीअ सूरत नज्म असीं पढ़ूं पिया पंहिंजो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद हितां खां शुरू कईसूं। हाणे हिन में पहिरीं पढ़ीसूं सूरत शुरू में मेराज जी ज़िक्र आहे, उन खां पोइ लात ऐं मनात ऐं उज़ा जिन खे क़ुरैश मके जा जेके आहिनि से धीअरूं सॾींदा, अलाह सुब्हानहू तआला जूं मलकनि फ़रिश्तनि खे धीअरूं सॾींदा, ऐं सितारा जेके आहिनि उहे शहरा ऐं ज़ोहरा ऐं फलाणा ठीरा मठीरा पंहिंजो सुरैया कथियूं ऐं टेड़ूं ऐं सभई जेके आहिनि से पुट ऐं पुट ऐं धीअरूं आहिनि ख़ुदा ताला जा, इहे सभई मञींदा हुआ। यानी सितारा परस्ती बि हुई, बुत परस्ती बि हुई, ऐं मलाइक फ़रिश्ता परस्ती बि हुई, सभई क़िस्म जूं परस्तशूं थींदियूं हुयूं। हाणे इहो क़ुर शरीफ़ अलाह पढ़ियोसीं, उन खां पोइ के ॻाल्हियूं आयूं। हितां असां हींअर जेको पढ़ियोसीं त हितां शुरू कयूं। ज़ालिक मबलगुहुम मिनल इल्म, इहो हुननि जे रसाई आहे सुननि पोइ इल्म जी, यानी परूड़ा जेतिरो अथनि इल्म। इन रबक हो आलम बिमन दल अन सबीली, अलाह ताला खे ख़बर आहे त इन वञा कहिड़ो जेको आहे सो गुमराह रस्ते ते आहे, रस्ते खां गुमराह आहे। वो आलम बिमन इहतदा, ऐं हू ॼाणे थो त केरु हिदायत जे रस्ते ते आहे। हुन खां फरमाईंदो वलिल्लाहि मा फि समावाति व मा फिल अर्द, ऐं अलाह जेको आहे उन जी ज़मीन आसमान में जेकी कुझु आहे सो उन जी मिल्कियत आहे, उन जो आहे। ऐं लियजज़ियल्लज़ीन असाउ बिमा अमिलू, ऐं इहो आख़िरत जी ॻाल्हि इन करे कई अथसि रखी अथसि, ऐं ज़मीन आसमान ऐं ॿई दुनियाऊं जूं संदसि मल्कियत आहिनि, ऐं यौमुद्दीन मालिक यौमुद्दीन आहे उन माना में। त इन जे लाइ यजज़ियल्लज़ीन असाउ बिमा अमिलू, जेके माण्हू जेके बि अमल कनि था बुछड़ा, असाउ बिमा अमिलू, त उन्हनि जी उन्हनि खे जज़ा ॾेई सघे, जज़ा ॾिए सघण जी त ॻाल्हि आहे। अलाह ताला खे सभु कुदरत आहे, ताक़त आहे जो ॾेई ॾींदो, केरु रोके कोन सघंदो हुनखे। वली यजज़ियल्लज़ीन अहसनू बिल हुस्ना, ऐं जिन चङा कम कया आहिनि उन्हनि खे अलाह ताला पंहिंजे सुठनि कमनि जी बदिलो ॾिए, भलाईअ जो बदिलो भलाई सां ॾिए। हल जज़ाउल अहसान इल्लल अहसान। अल्लज़ीन यजतनिबून कबाइरल इस्म वल फ़वाहिश, उहे जेके माण्हू, हाणे मोमिन जी ख़ुशूसियत ॻाल्हि थी थिए त जिन खे जेके अहसान चङा कमु कनि था, अहसनू बिल हुस्ना, उहे आहिनि जेके यजतनिबून कबाइरल इस्म, जेके इज्तिनाब कनि था, पासो कनि था वॾनि गुनाहनि खां, यानी बुत परस्ती खां, फ़वाहिश खां, ज़नाकारी खां, क़त्ल गारतगरी खां, फ़साद पखेड़ण धरती ते, इहे जेके कबाइर आहिनि इस्म वल फ़वाहिश, ऐं फ़हश ॻाल्हियूं, यानी ज़नाकारी उन में अची वई, बुध फ़हश ॻाल्हाइणु अची वियो, सभु ॻाल्हि फ़वाहिश इल्लल लमम, सवाइ उन्हनि जे जेके नंढियूं वॾियूं ख़ताऊं इंसान खां थियनि थियूं उन्हनि खां। इन रबक वासिउल मग़फ़िरत, बेशक रब जेको आहे सो बख़्शण वारो घणो आहे, वसी मग़फ़िरत आहे हुनजी, यानी उहे हेतिरी आहे हेतिरी कोन्हे, हुनजी वॾी आहे तमामु, वसियत वसी आहे। हू आलम बिकुम, उहो तव्हांखे ॼाणे थो, इज़ अंशाकुम मिनल अर्द, जॾहिं तव्हांखे ठाहियईं धरती में, यानी आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं मिटी मां ठाहियईं, तीन वञा सलाल वञा ठाहियईं, छा मां ठाहियईं। व इज़ अंतुम अजिन्नतुन फ़ी बुतून उम्महातिकुम, ऐं तॾहिं जंहिं फीटस हुयो या पंहिंजो छा एम्ब्रियो हुयो पंहिंजे माउ जे पेट मंझि, ऐं वॾा थियो, 7 स्टेजिस गुज़रियूं, हुनजो ज़िक्र सूरत मोमिनून में ऐं सूरत हज में आहे। फला तुज़क्कू अनफुसकुम, इन करे पाण खे पाक न सम्झो। उहो आलम बिमन इत्तक़ा, उहो अलाह ताला उन्हनि खे बि ॼाणे थो जेके तक़वा ऐं परहेज़गारी कनि था। हाणे अफ़रैत लज़ी तवल्ला, छा तो उनखे ॾिठो
जेको जंहिं मुंहुं मोड़ियो, जेको जंहिं पासो कयो अलाह जे कलाम खां, अलाह जे क़ुर खां, नबी पाक खां, ऐं इन खां उहो आता कलीलम व अक़दा, थोरो ॾिनई ऐं पोइ वरी बुख़ुल कयईं ऐं पंहिंजो कंजूस थियो। अक़दा त इन खां पोइ इंदहू इल्मुल ग़ैब फहुव यरा, छा उन वटि इल्मु ग़ैब जो आहे ऐं जेको ॾिसे थो। हाणे उनजो ज़िक्र कयोसीं त वलीद बिन मुग़ीरा या उनखे कंहिं माण्हुनि आछ कई त असीं तुंहिंजा सभु गुनाह खणंदासूं ऐं तूं असांखे फलाणे फलाणा पैसा ॾे, ॾोकड़ ॾे, छा ॾे, माल मिल्कियत ॾे। ऐं पोइ हज़रत उस्मान अलैहिस्सलाम हज़रत रज़ी अलाह ताला अन खे बि कंहिं आछ कई पंहिंजे अब्दुल्लाह बिन अबी सर, जा आऊं तुंहिंजा सभु गुनाह खणंदुसि, रुॻो मूंखे रुठ वुठ ॾे, मूंखे पैसा ॾोकड़ ॾींदो कर मूंखे सभई। पर बहरहाल पोइ हज़रत उस्मान हुनजो चयो कोन वञो, पर वलीद बिन मुग़ीरा ऐं उन जहिड़ा ॿिया माण्हू उन्हनि अहिड़नि माण्हुनि जे ॻाल्हियुनि में अची विया। ॾिस इहा ॻाल्हि थी थिए वाता कलीलम व अक़दा ऐं इंदहू इल्मुल ग़ैब फहुव यरा अम लम युनब्बअ बिमा फी सुहफ़ मूसा, तव्हां उनखे छा ख़बर न पई आहे त सुफ़े मूसा में छा आयो आहे। हाणे सुफ़े मूसा ऐं इब्राहिम लज़ी वफ़ा, ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जेको ख़लील आहे अलाह ताला जो दोस्त आहे, जंहिं पंहिंजी ॻाल्हि वफ़ा कई यानी पूरी कई, जेके बि इम्तिहान अलाह ताला वरिता उनखां 10 तन सभिनी में पूरो थियो। जो 10 इम्तिहान कहिड़ा उनखां वरितई जो हाणे मूंखे ॻणण में त अचनि या न, पर तव्हां ॻणियो जेकॾहिं त पंहिंजो चईंसि हितां वतन छॾ त वतन छॾियईं, चईं माउ पीउ खे छॾ त माउ पीउ खे छॾियईं, चईं ज़ाल खे फलाण त ज़ाल खे छॾियईं, हज़रत हाजरा खे हुते छॾियईं, हज़रत सारा खे हुते, त मतिलबु त इहे सभई छॾियईं, ॿियूं बुत परस्ती छॾियईं, मतिलबु बुत परस्ती जे ख़िलाफ़ु थियो, ऐं फलाण पुट खे ज़िबा करण जी ॻाल्हि, इहे सभई इम्तिहान जेके हुनजा वॾा अहिड़े क़िस्म जा सफ़ाई ऐं पाकाई रख, ऐं उहो सफ़ाई पाकाई हाइजीनिक जेके असांखे मिलियूं आहिनि तोहफ़ो जेको, उहा इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुनत आहे, जेके 10 आहिनि मथे, ऐं सफ़ाई जूं हाइजीनिक जेके अॼु बि हाणे कोरोना वायरस जे ज़माने में जेके चवंदा हथ धो, मुंहुं धो, बूथ धो, सम्झो सभु ॻाल्हियूं धो, त इहे सभई जेके आहिनि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुनत खां असांखे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत में मिलियूं आहिनि। त इहो इब्राहिम लज़ी वफ़ा 10 हुनजा घटि में घटि ॻणनि था, तौरात मंझि बि, ऐं असांजो क़ुर शरीफ़ वारा जेके आलिम आहिनि मुफ़सर आहिनि उहे घणियूं ॻाल्हियूं ॻणनि था। उन सभिनी इम्तिहाननि में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पास थियो, फुल पास, 100% मार्कूं जो खयईं। पोइ इब्राहिम लज़ी वफ़ा कयईं यानी पूरो कयईं, वफ़ा माना पूरो करणु, यानी कंहिं ॻाल्हि खे वफ़ात बि इन मज़ा निकितो आहे, जो उमिरि इंसान जी जॾहिं पूरी थी थिए त पोइ वफ़ात थो करे। ऐं वफ़ा हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे चईं त हाणे तुंहिंजो धरती ते रहणु जेको आहे सो पूरो थो कयां, ऐं तोखे आउं आसमान ते खणां थो, असेंशन जी ॻाल्हि जेका सो हुन में अचे थी। इब्राहिम लज़ी वफ़ा। हाणे जेके ॻाल्हियूं अचनि थियूं उहे तौरात ऐं इंजील में ॼाणायल आहिनि, ऐं बेसिक प्रिंसिपल जीअं असां अॻु में अर्ज़ु कयोसीं त उहे आहिनि जेके क़ुर जा ऐं तौरात जा इंजील जा, उन्हनि जी ॻाल्हि थी अचे। कॉमन ॻाल्हियूं आहिनि जेके सभिनी इन्हनि सहीफ़नि में आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा त अलाह तज़िरो वाज़िरतुन विज़्र उख़रा, तौरात में बि ईअं आहे, क़ुर में बि ईअं आहे त ख़बरदार केर बि ॿिए कंहिंजा ॿार नथो खणे, यानी माउ धीअ जी कोन ॿार खणंदी, पुटु पीउ जो कोन खणंदो, पीउ पुट जो ॿार कोन खणंदो, ऐं ज़ाल मुड़ुस जो कोन खणंदी, मतिलबु त सभु ईअं मुड़ुस ज़ाल जो ॿार कोन खणंदो, सभु को पंहिंजी क़बर में वेंदो, सभु कंहिंजो हिसाबु पंहिंजो थींदो। त इहा ॻाल्हि शफ़ात वग़ैरह जी ॻाल्हि इन खां अलॻि आहे, जो सिफ़ारिश कबी पर उहो ॿार ॿिए जा कोन खणी केरु सघंदो, ऐं इहो तौरात में बि लिखियलु आहे ईअं, ऐं पंहिंजो इंजील में बि ईअं आहे। हाणे तंहिं मूं उहे हवाला बि लिखिया आहिनि, पर तव्हां ॻोल्हे सघंदव त पंहिंजो nobody takes burdens of anybody else, मतिलबु त अहिड़ो क़िस्म जो लिखिबो थो अची वेंदो तव्हांखे तौरात में बि। ला तज़िरो वाज़िरतुन विज़्र उख़रा पहिरीं ॻाल्हि आहे। उन खां पोइ अन माना ॿियो इहो ॻाल्हि त लैस लिल इंसान इल्ला मा सा, इंसान जे लाइ ॿियो कुझु कोन्हे सवाइ उनजे जंहिंजी कोशिशि कयईं, यानी कोशिशि सां इंसानु जेको आहे सो कुझु चङाई करे सघंदो, बुराई बि जेका आहे पंहिंजी कोशिशि सां करे थो, त इंसान खे उनजो नतीजो मिले थो, जेको हुन कोशिशि जंहिं ॻाल्हि में कई
बुछड़ाई में कोशिशि घणी कयईं त हुनखे उनजो बदिलो मिलंदो, चङाई में कोशिशि कयईं त उनजो नतीजो हुनखे मिलंदो। वन वलाई सलील इंसानी इला मासा। ऐं ॿियो प्रिंसिपल इहो थियो, इहो कॉमन आहे तौरात में, इंजील में, क़ुर में, सभिनी किताबनि में, ॿियनि मज़हबनि में बि, हिंदू में, पंहिंजो ॿुध में, अविस्था वारनि पंहिंजो ज़रतश्त मज़हब में, उहे प्रिंसिपल्स आहिनि जेके सभिनी रिलीजन्स में आहिनि। अन सईहू सौफ़ योरा, ऐं तव्हांजे सहीअ जी कोशिशि जी जेका एफर्ट तव्हां कयो था हिन दुनिया में, उहो जेको तव्हांखे उनजो नतीजो सिगो ई मिलंदो, सिगो ई तव्हां ॾिसंदव। सौफ़ योरा, सौफ़ माना सिगो ई इन फ्यूचर, मुस्तक़बिल में तव्हां ॾिसंदव। हाणे इहो हिंदू बि इहो जेको चवंदा कर्मा जो मतिलबु जेको कंदो सो भोॻींदो, कंदो सो जेको एज़ यू सो शैल यू रीप, इहो प्रिंसिपल थी वियो जेको सभई तौरात, इंजील, अविस्था ऐं पंहिंजो वेदनि में ऐं उपनिषदनि में ऐं हिंदुनि जे किताबनि, सभिनी किताबनि में जेको आहे सो अलाह ताला ॼण इहो जेके मोकिलिया आहिनि किताब, उन में इहो जनरल प्रिंसिपल आहे जेको इहो आहे। अन सही हू सौफ़ युरा, सभु को पंहिंजी पंहिंजी कोशिशि जो नतीजो ज़रूरु ॾिसंदो, जेको कंदो कर्म जेको आहे सो मथे में पवंदो। चङाई कई हूंदसि त चङाई नतीजो निकिरंदो, बुछड़ाई कई हूंदसि त उनजो नतीजो बुछड़ो ॾिसंदो। सुम युज़ाहुल जज़ा अल औफ़ा, पोइ उते जेका जज़ा आहे सा पूरी जी पूरी, इहो साॻियो वफ़ा वारो लफ़्ज़ु माना पूरो मुकमिल हुनखे 100% हुनखे हुनजो नतीजो, ईअं कोन्ह त को हुन सां ज़ुल्म थींदो ऐं 90% हुनखे नतीजो मिलंदो ऐं 5% अलाह साईं खाई वेंदो, हुनखे पंहिंजो ॾाढी खाइण जी ज़रूरत आहे, घाटी जी ज़रूरत आहे, इहो कोन्ह थींदो। अलाह ताला हुनखे 100% बुछड़ाई जो बि नतीजो ॾींदो, 100% चङाई जो बि नतीजो ॾींदो। पोइ जेको माण्हू जंहिंजे लाइक़ु हूंदो हुनखे ईअं कंदो। पर जेकर अलाह ताला पंहिंजो फज़ल पाण करे त हुनखे तौफ़ीक़ ॾींदो, त ईमान आणण जी तौफ़ीक़ ॾींदो, सुठनि अमलनि करण जी, त उन करे पोइ हुनजा अमल ॻणिबा ऐं हुनजो ईमान ॻणिबो। इहे टई शयूं गॾु हलंदियूं, इहो अर्ज़ु कयोसीं असां। सुम युज़ाहुल जज़ा अल औफ़ा, औफ़ा माना पूरे जी पूरी, वफ़ा साॻियो माना पूरो मुकमिल 100% हुनखे हुनजी जज़ा मिलंदी, बदिलो मिलंदो। अन एॾा रबिकल मुंतहा, इंतिहा यानी पुॼणु, पोइ आख़िरी ॻाल्हि जेका आक़िबत बि ॿियो लफ़्ज़ अचे थो, आक़िबत लिलाहिल आक़िबतुल उमूर, सभिनी कमनि जी आक़िबत, सभिनी कमनि जी पुॼाणी, सभिनी कमनि जी नतीजो जेको आहे सो वरी, छो जो कुल शयुनि यर्जिला असली, अलाह ताला इना लिलाह व इना इलैहि राजिऊन, रुजू असीं कयूं था अलाह ताला ॾांहुं वरी मोटंदासूं। इन करे इंतिहा बि उन वटि आहे, यानी अलाह नेठि वञी ॻाल्हि शइ वञी कंदी जेका सा अलाह ताला वटि वञी पहुचंदी, इहो मतिलबु आहे हिन जो। वन इला रबिकल मुंतहा, इंतिहा यानी आख़िबत यानी पुॼाणी, नेठि वञी जेका पुॼाणी हिते कोन्हे जो माण्हू उमिरि पुॼी वञे हली, ज़िंदगी माण्हू मरी वञे वरी क़बर में वेंदो, पोइ वरी क़बर खां पोइ वरी उथंदो पोइ वरी अलाह वटि पहुचंदो, पोइ वरी जन्नत में मोकिलींदुसि या जहन में मोकिलींदुसि, पंहिंजो लिक़ा कराईंदुसि। त इहे सभई ॻाल्हियूं इंतिहा आख़िर में जेका आहे सा वरी वञी थींदी रब पाक वटि। इहा मतिलबु आहे हिन आयत जो, इहो प्रिंसिपल आहे जनरल जेको हिन सभिनी किताबनि में आहे, तौरात, इंजील, ज़बूर, पंहिंजो छा चइजे अवस्था, छा चइजे उपनिषद की वेद की, जेके सभिनी में जेकॾहिं ॾिसबो, मूं खुदि हाणे मूं पढ़िया कोन्हनि सभई किताब, पर हुन में ॾिसबो ॻोल्हबो त पोइ तव्हांखे इहो मिलंदो लफ़्ज़। अनहू हुअ अदहक व अबका, ऐं अलाह ताला ई आहे जेको खिलाए बि थो ऐं जेको रुआड़े बि थो। यानी अहिड़ियूं हालतूं जेके पैदा थियनि थियूं असांजी ज़िंदगी में, जिन में असांखे ख़ुशी थिए थी या ग़म थिए थो, या उहो बि अलाह ताला वटां सभु, यानी जेको सब्र करण जी ॻाल्हि असांजे वस में आहे या न आहे, पर जेको चङाई थिए थी त पोइ उन ते असीं टड़लाइप करियूं था त हा साईं असां बसि इहो लहंदा हुआसीं, लाइक़ु हुआसीं, तंहिं करे इहो थियो आहियूं, या असीं चऊं त अलाह ताला जी रहमत सां, फज़ल सां, मुहबत हुनजे रहमत सां इहो मिलियो आहे असांखे, त पोइ मतिलबु त उहो जेको कुझु ज़िंदगी में असांजे थिए थो सो अलाह ताला वटां थिए थो, अलाह ताला जे करे थिए थो, अलाह ताला असांखे खिलाए थो ऐं रुआड़े थो इन सेंस में। वनहू हुअ अदहक व अबका, ऐं उहो तव्हांखे खिलायो
ऐं उहो तव्हांखे असांखे सभिनी खे मतिलबु इहो साॻियो प्रिंसिपल सभिनी किताबनि में उहा अनहू हूअ अमात उहा अहया उहा अहया ऐं उहो ई आहे जेको असांखे तव्हांखे सभिनी खे मारे थो ऐं पंहिंजो उहो ई आहे जेको जीआरे थो। ईअं कोन्हे त जीआरण वारो ख़ुदा हिकिड़ो आहे, मारण वारो ॿियो आहे ऐं टंगण वारो टियों आहे, ईअं कोन्हे को। सभु को अलाह सभु रब्बुल आलमीन आहे, सभु कमु हुनजे अख़्तियार में आहिनि, हुन सां कंहिं बि ॻाल्हि में को बि शरीक कोन्हे को जेको इहे जेके वॾा ॻाल्हियूं आहिनि अख़्तियार बाक़ी आहिनि मार्फत दुनिया में के ॻाल्हियूं हिन खां हुन खां हासिलु थियनि थियूं पर उहो बि अलाह ताला जॾहिं हुनजे दिलि में विझे थो। वनहू ख़लक़ ज़ौजैनी ज़कर वल उनसा ऐं हुन ई तव्हांजे लाइ ख़लक़ियो आहे ज़ौजैन ॿ ज़ौज यानी मेल ऐं फीमेल उन मझां तव्हांखे ज़खर वल उनसा अॻिते उनजी तशरीह थी वई ज़ौजैन जी त मेल ऐं फीमेल इहे शादियूं थींदियूं प्रोक्रिएशन इन सां थींदी। जेकॾहिं प्रोक्रिएशन बंदि करणी हूंदी पोइ मेल मेल सां शादी कंदो त प्रोक्रिएशन कोन्ह थींदी, फीमेल फीमेल सां शादी कंदी प्रोक्रिएशन कोन्ह थींदी। अलाह ताला जी काइनात बि रहंदी बसि उहो ख़तमु ॻाल्हि आहे सम्झो। पर काइनात खे हलाइणो आहे त पोइ ज़ौजैन इस्नैन इहे थींदा पंहिंजो ज़खर वल उनसा थींदा, इन खां सवाइ कमु कोन्ह हलंदो। तंहिं करे इहो परवर्शन आहे ऐं इहो ख़िलाफ़ु फितरत जे आहे जो माण्हू मर्द मर्द सां शादी करे औरत औरत सां शादी करे, इहो शादी जी ॻाल्हि आहे कान का। हींअर ॻाल्हि ईअं आहे वनहू ख़लक़ ज़ौजैन तव्हांखे जोड़ो। ऐं ॾिसो ॿी दुनिया जी कानून में बि इलेक्ट्रिसिटी जेका आहे उहा तव्हांखे प्लस ऐं माइनस अलॻि अलॻि करे था मोकिलीनि, पोइ हुते जेको आहे तव्हांजो बल्ब थो ॿरे जॾहिं हुनखे गॾिजे थो या मशीन का हले थी जेका तव्हांजी उहो हुन ते जॾहिं हुनखे मिलाइजे थो त बिजली का चालू थिए थी। मतिलबु अहिड़े क़िस्म सां प्लांट लाइफ में या इलेक्ट्रिसिटी में फलाण सभिनी ज़िंदगी हैवानी लाइफ में सभु कुझु इहो ई आहे। ज़ौजैन ज़खर वल उनसा आहे, माइनस ऐं प्लस आहे या फीमेल ऐं मेल आहे ऐं जेको कुझु ज़ीरो या वन आहे। तव्हांजे कंप्यूटर में सॼो 0-1 ते सॼो सिस्टम हले थो सम्झो त इहो ज़खर वल उनसा आहे। मिन नुतफ़तिन इज़ा तुमना तव्हांखे जेको ख़लक़ियो अथई इंसानु जेको पैदा थो थिए या जानवर जेके पैदा था थियनि उहे इन मनी जे कथिरे मझां मिन नुतफ़तिन इज़ा तुमना जॾहिं मनी जॾहिं वही निकिरे थी निकिरी हले थी तंहिं वक़्तु मतिलबु उन मां इंसानु थो पैदा थिए एग में सां जॾहिं शरीक थी थिए फीमेल जे एग मझ ऐं मेल जे स्पर्म में अन अलैहि नशअतल उख़रा ऐं अलाह ताला ई उहो आहे जेको पहिरीं जंहिं ख़लक़ियो हो उहो ई आहे जेको वरी आख़िर में वरी ॿीहर पैदा कंदो। यानी रिज़रक्शन जेका आहे बास बदल मौत जेको आहे उथारण बि उहो ई कंदो जंहिं पहिरियों दफ़ो ख़लक़ियो। पहिरियों दफ़ो जंहिं ख़लक़ियो त पहिरियों दफ़ो ख़लक़णु ॾुखियो हुयो या ॿीहर ख़लक़णु ॾुखियो आहे। हाणे आउं का शइ हिकिड़ी ठाहियां या हिकिड़ी लिखां या हिकिड़ी हीअं करियां पहिरीं दफ़ो ठाहिणु ॾुखियो थींदो, ॿिए दफ़े हुनखे कॉपी करणु तमामु सवली ॻाल्हि आहे। त इन माना में वन अलैहि नशअतल उख़रा ॿीहर पैदा करणु नशअत ॿीहर उभारणु ॿीहर उसारणु का ॻाल्हि खे ॿीहर उभारणु जीअं प्लांट उभरंदो आहे उसरंदो आहे हुते तहिड़े नमूने सां ॿीहर हुनखे जीआरणु अलाह ताला पंहिंजे साईं लिखियो आहे जीआरणु माना उथारणु ख़लक़णु। वनहू हुअ अग़ना व अक़ना उहो ई आहे अलाह ताला बेशक जेको आसूदो करे थो गनी करे थो। तव्हांखे गनी माना अलाह ताला बेपरवाह करे थो छॾे पर इंसान खे न अलाह खां बेपरवाह न थियणु खपे। यानी भले पाण बेपरवाह हुजे अलाह त गनी आहे ऐं असांखे गनी बनाए थो। उस्मान गनी असीं चऊं था हज़रत उस्मान गनी रज़ी अलाह ताला चयो गनी हुनखे बनायो अलाह ताला ऐं उहो ई आहे जेको मालदार थो बनाए अक़ना थो करे वधीक मालदार थो करे यानी एॾो जो गनी पाण थियो वरी वधीक मालदार थियो। वहनहू हुअ
रब शेरा, हाणे शेरा जो नालो त शेरा सितारो आहे, हुनजो बि रब अलाह ताला आहे। उहो कोन उहा देवी आहे, उहा ख़लक़े थी, उहा हीअं थी करे, उहा हूअं थी करे। ऐं सुरैया जेको कतियूं आहिनि जेको हुनखे सुरैया चवंदा, त हुनजो उहा कान्हे का कोई अलाह ताला या अलाह ताला जी धीउ या अलाह ताला जो पुटु या अलाह ताला जे कम में मुदाख़लत कंदी हुजे, हुनजे वस जी ॻाल्हि कान्हे वीचारी जे। त इहे जेके बि सितारा आहिनि, बुरूज आहिनि, जिन जो ज़िक्र अलाह ताला क़ुर शरीफ़ में करे थो, ऐं पंहिंजो वसमा तारिख़ तारिख़ साबिक़ जेके हुआ नजम आहे, फलाण शम्स आहे, इहे सभई हिननि जे वस में का बि ॻाल्हि कोन्हे। पर पोइ बुत परस जेके आहिनि, जेके से वरी मञनि था त हीअ सन्स डे आहे, हीअ मून्स डे आहे, पंहिंजो हीअ ट्यूज़डे आहे, हीअ वेनिसडे आहे, हीअ थोर्सडे आहे, हीअ फ्राइडे आहे। त मतिलबु इहे जेके नाला रखिया अथऊं ऐं ख़ुदाउनि जे नालनि ते, माण्हुनि जे नालनि ते, त इहे जेके आहिनि से सभई ॻाल्हियूं कूड़ियूं अलाह ताला पंहिंजो मालिक असली जान जो, ऐं सितारा बि उन जी मख़लूक आहिनि, ऐं सन ऐं मून ऐं चंड ऐं सिज सभु जेके आहिनि अलाह ताला जी मख़लूक आहे। इहे अलाह ताला सां शरीक न आहिनि कंहिं शइ में, हिननि खे पूॼण जेको आहे सो बेकार आहे, मतिलबु जहनम जे रस्ते में वञिबो। अनहू अहलक आदिनिल ऊला, हाणे हितां आद ऐं समूद ऐं नूह अलैहिस्सलाम जी क़ौमुनि जो ज़िक्र थो अचे। अनहू अहलक, हाणे इहो ज़िक्र तौरात में जे आद ऐं समूद जो ज़िक्र कोन्हे, पर नूह अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे। ऐं पंहिंजो ऐं ॿिया जेकी क़ौमूं उन खां पोइ आयूं, ऐं आद ऐं समूद छो जो हिते हिननि इलाइक़नि में जो हुया, पोइ हुननि जो ज़िक्र कहिड़े नमूने सां कयो अथऊं, त हुनजो ॻाल्हि वनहू अहलक, पर आद निल ऊला, पहिरियों आद जेको, यानी हज़रत नूह अलैहिस्सलाम जॾहिं जूदी जबल ते अची बीठा, हुन खां पोइ ॿार पैदा थिया, हुन वटि जेके बि 3 ॼणा 4 ॼणा हुया, पंहिंजो 2 औरतूं 2 मर्द या छा, साम ऐं हाम ऐं यफ़स, त हुन वञा जेको औलाद थियो, त वरी वञी थियो पंहिंजो इहे आद जी क़ौमूं, ऐं पोइ वरी समूद क़ौम, ऐं पोइ ॿियूं क़ौमूं हुन मञा पैदा थियूं। अनहू अहलक, उहो ई आहे जेको हलाक जंहिं कयो, हलाक कयो आद क़ौम खे ऐं समूद क़ौम खे। आद निल ऊला व समूद फमा आबुखा, समूद खे बि उन ई हलाक कयो, ऐं न बचाए हुन मञा को बि, मतिलबु त उहे बाक़ी न रहिया, क़ौमूं ख़तमु थी वियूं, पर ॿियूं क़ौमूं उन्हनि जी जॻह ते उथरियूं उभरियूं। व क़ौम नूह मिन क़ब्ल, पोइ नूह अलैहिस्सलाम जो जिते ज़िक्र अचे थो, पहिरीं कंहिं ॿियनि जो ज़िक्र करे पोइ नूह जो, त पोइ इहो लफ़्ज़ 3-4 दफ़ा क़ुर शरीफ़ में 3 जॻहनि ते केतिरनि ते आहे, त नूह मिन क़ब्ल, इन्हनि खां अॻु में नूह अलैहिस्सलाम हो। ऐं उनजी क़ौम खे बि जेको आहे सो अहिड़े नमूने सां असां हलाक कयोसीं सॼी खे, ऐं उन मज़ा हज़रत नूह बचो, संदसि 3 पुट बचा, ऐं 3 ज़ालूं बचियूं या केतिरियूं, मतिलबु ॿिया माण्हू के हूंदा मोमिन, ख़बर न आहे। व क़ौम नूह मिन क़ब्ल इन्नहुम कानू हुम अज़लम व अतग़ा, नूह अलैहिस्सलाम जी क़ौम जेका सा वधीक ताग़ी हुई, बग़ावत वारी हुई, ऐं वधीक अज़लम ज़ुल्म करण वारी, सभिनी क़ौमुनि खां वधीक क़ौम जेका ज़ालिम हुई, सा नूह अलैहिस्सलाम जी क़ौम हुई, वधीक तग़ा बग़ावत करण वारी उहा हुई। ऐं पंहिंजो क्लास सिस्टम जेको आहे सो उन पैदा कयो, इहो जेको हिंदुनि में अॼुकल्ह बि 4 जेके आहिनि सिलसिला, ऐं पंहिंजो ही जेके छा चइबो आहे वाइट सुप्रीमिस्ट जेको आहिनि, ऐं जेको यहूदी जेको ज़ायोनिस्ट जेको आहे, एतिरो पाण खे सुपीरियर थो सम्झे सभिनी क़ौमुनि खां, इहे सभु सिस्टम जेके आहिनि से हज़रत नूह अलैहिस्सलाम जी क़ौम मझे बुछड़ायूं हुयूं, ऐं ॿियूं बि घणियूं बुछड़ायूं, क़त्लो गारत करियूं, माण्हुनि खे मारणु, हीअ करणु हू करणु। भई इन करे अलाह ताला हिते फरमायो त उहा अज़लम उहा अतग़ा, सभिनी क़ौमुनि खां वधीक। हाणे हींअर उनजो जेको क़ौम वधीक ज़ालिम नूह अलैहिस्सलाम खां जे क़ौम खां मथे, उहा हींअर जेका वेस्टर्न क़ौमूं आहिनि, इहे जेके ज़ुल्म धरती ते सॼी ते फ़साद थियूं पखेड़ीनि, जंहिं महिल हींअर अमेरिका अॻिते आहे, ऐं हिन खां अॻु में छा चइबो आहे पंहिंजो ब्रिटिश एम्पायर ऐं फ्रेंच एम्पायर ऐं पंहिंजो